सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन बयान जारी कयो आहे। संदसि चवण आहे त इमरान ख़ान सां ख़ासि वर्ताउ छो पियो कयो वञे। लॻे थो त इमरान ख़ान को सरकारी या शाही मेहमान आहे। बिल्कुल नाज़रीन, सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवण आहे त इमरान ख़ान अॻु बि गैर मुल्की फंडिंग ऐं तोशाखाना केस में वाउखो थी चुको आहे। PTI चेयरमैन जाली अकाउंट्स केस में भी बेनकाब थी चुको आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमन ट्विटर ते बयान जारी कंदे चयो आहे त इमरान ख़ान सां ख़ासि वर्ताउ छो पियो कयो वञे। लॻे थो इमरान ख़ान को सरकारी या शाही मेहमान आहे। शर्जील इनाम मेमन ट्वीट जारी कयो आहे। संदसि चवण आहे त इमरान ख़ान अॻु बि गैर मुल्की फंडिंग ऐं तोशाखाना केस में वाक़ो थी चुको आहे। अकाउंट्स केस में भी बेनकाब थी चुको आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवण आहे त इमरान ख़ान सां ख़ासि वर्ताउ छो पियो कयो वञे। लॻे थो त इमरान ख़ान को सरकारी या शाही मेहमान आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमन बयान जारी कंदे चयो आहे त इमरान ख़ान सां ख़ासि वर्ताउ छो पियो कयो वञे। लॻे थो इमरान ख़ान को सरकारी या शाही मेहमान आहे। इमरान ख़ान अॻु बि गैर मुल्की फंडिंग ऐं तोशाखाना केस में वाक़ो थी चुको आहे। अपडेट कयूं पिया अव्हांखे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो वधीक चवण आहे त इमरान ख़ान अॻु बि गैर मुल्की फंडिंग ऐं तोशाखाना केस में वाक़ो थी चुको आहे। PTI चेयरमैन जाली अकाउंट्स केस में भी बेनकाब थी चुको आहे। इमरान ख़ान सां ख़ासि वर्ताउ छो पियो कयो वञे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवण आहे त लॻे थो त इमरान ख़ान को सरकारी या शाही मेहमान आहे।